मां थोरो वरी ब्रीफ करे छॾियां। कोई अच्छा आदमी जो अपनी समाज को बनाना चाहता हो, संवारना चाहता हो, तो तारीख़ ने साबित किया है कि उसको मारा जाता है। जो भी समाज बनाने की कोशिश करता है, समाजवाद होता है और अमन का पैगंबर होता है, वो ज़ाहिर अल्टीमेटली उसको मारा जाता है कि वो कहीं समाज सुधर न जाए, कोई अच्छा समाज न बन जाए, तो वो मुजरिम कहलाता है, हमेशा मुजरिम कहलाता है। जो भी अच्छा काम करता है मुजरिम कहलाता है। उसके लिए शेख आज़ ने कहा है, सच वडो सच वडो ॾोहारी आहे, रोज़ अवल खां पकड़ियो वियो आहे, ॻोल्हे ॻोल्हे मारियो वियो आहे, तेल कढ़ाई काढ़ियो वियो आहे, ज़ंजीरुनि में जकड़ियो वियो आहे, चोटीअ तां उछलायो वियो आहे, घाणे में पीड़ायो वियो आहे, कॾहिं ज़हर पीआरियो वियो आहे। हा पर पोइ बि उन्हीअ जी साॻी रहंदी आई रीति अभागी, जंहिंजे मन में खाट हणे थो, तंहिंजो सारो चैन खणे थो। अॼु तो वटि महिमान थियो आहे, अॼु तो वटि महिमान थियो आहे, अॼु तो वटि महिमान थियो आहे, पर तो ही बि कॾहिं सोचियो आहे, कंहिंसां तुंहिंजी यारी आहे, सच वॾो ॾोहारी।